मुंहिंजा नुमाइंदा इस्लामाबाद वञी रहिया आहिनि। सुभाणे ताईं पहुची वेंदा। ईरान खे सुठे मुआहिदे जी आछ कई आहे। उमेद आहे त ईरान क़बूल कंदो। ईरान मुआहिदो न कयो त संदन समूरा पावर प्लांट्स तबाह कया वेंदा। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां हिकु भेरो ॿीहर ईरान खे धमकी। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते जारी कयल पैगाम में संदसि चवणु आहे त ईरान गुज़िरियल ॾींहुं सामूंडी लंघ हुर्मज़ जी जंगबंदीअ जी भञगड़ी कई। हुर्मज़ जे घेराव सां ईरान खे रोज़ानो $500 मिलियन जो नुक़सान थी रहियो आहे। इस्लामाबाद में ईरान ऐं अमेरिका विच में इम्कानी ॻाल्हियुनि लाइ परॾेही वफ़दनि जी आमद खे नज़र में रखंदे इस्लामाबाद ऐं रावलपिंडी शहरनि में सिक्योरिटी जा ग़ैरमामूली इंतज़ाम कया विया। रेड ज़ोन मुकमल तौर सील कयो। मुतबादिल ट्रैफ़िक प्लान जारी कयो वियो आहे। जाड़नि शहरनि में मेट्रो बस सर्विस समेत हर क़िस्म जे प्राइवेट पब्लिक ऐं हेवी ट्रांसपोर्ट बि मुअत्तल कई वई। इख़्तियारनि मुताबिक़ इस्लामाबाद में रेड ज़ोन ऐं तौसीर रेड ज़ोन हर क़िस्म जी ट्रैफ़िक लाइ मुकमल तौर बंदि रहंदो। कोराल खां 0 पॉइंट ताईं एक्सप्रेस वे बि बंदि रखियो वेंदो। श्रीनगर हाईवे ते बि मुख़्तलिफ़ वक़्तनि में ट्रैफ़िक खे रोकियो सघिजे थो। रावलपिंडीअ में हर क़िस्म जी प्राइवेट पब्लिक ऐं गुड्स ट्रांसपोर्ट खे बिना देर मुअत्तल कयो वियो आहे। इहा पाबंदी ईंदड़ हुक्म ताईं बरक़रार रहंदी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डाजो पोलैंड जे नायब वज़ीर राडोस्वाफ सां टेलीफोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि पाकिस्तानी पोलैंड विच में लाॻापनि में अॻ भराईअ जी वाखाण कई। गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि में सहकार वधीक मज़बूत बणाइण जे अज़्म जो वर्जाउ। इलाक़ाई ऐं आलमी सूरतहाल ते बि तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ईरान ऐं अमेरिका विच में ॻाल्हियूं हलंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में थियण जो इम्कानु आहे। अरब मीडिया जी दावा। अल जज़ीरा टीवीअ रिपोर्ट मूजिबि अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो जुमे खां पहिरियां थी सघे थो। अमेरिका जा 2 लॉजिस्टिक जहाज़ नूर खान एयरबेस ते लही चुका आहिनि। आलमी वापार खे हिकु ॿियो ख़तरो यमन जे हुसैन बाबुल मंदब बंदि करण जी धमकी ॾेई छॾी। हूसी हुकूमत जे नायब परॾेही वज़ीर जो चवणु आहे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अमन जे क़याम में रंडक विझणु बंदि करे। बाबुल मंदब आलमी सामूंडी वापार लाइ दुनिया जे अहम तरीन गुज़रगाहनि मां हिकु आहे, जेको नार अदन खे बहराए अहमर सां मिलाईंदड़ गुज़रगाह आहे। बाबुल मंदब खे बंदि कयो वञे त आलमी वापार जो 10% हिसो रुकिजी वेंदो। हूसी तंज़ीम अंसारुल्लाह जे सीनियर उहिदेदार हुसैन अल अज़ीज़ जो चवणु आहे त असां बाबुल मंदब बंदि कयो त केर बि इन खे खोले न सघंदो। अमेरिकी सदर ऐं उन जा साथी असांजे माण्हुनि जे हक़नि जो एहतराम कनि। ईरान खे एटमी हक़ खां महरूम करण जो ट्रंप वटि को जवाज़ नाहे। असांजो बुनियादी मौक़िफ़ ख़िते में अमन इस्तेहकाम ऐं सलामती जे तहफ़ुज़ ते ॿधलु आहे। ईरानी सदर मसूद पिज़ेश्कियान जो बयानु। संदसि चवणु आहे त असां कंहिं बि मुल्क ते हमिलो करण जो इरादो नथा रखूं। असां पंहिंजे दिफ़ा जो क़ानूनी ऐं जाइज़ हक़ इस्तेमालु करे रहिया आहियूं। दुश्मन पंहिंजा मक़सद हासिल करण में नाकाम रहिया। दुश्मन इंफ्रास्ट्रक्चर स्कूलनि ऐं अस्पतालनि ते हमला कया। ईरानी तहज़ीब तबाह करण ऐं उन खे पथर वारे दौर में मोकिलण जा बयान दुश्मन जा इरादा ज़ाहिर कनि था। यूरोप जी क़यादत अवामी मुफ़ादनि बदिरां परॾेही पॉलिसियुनि ते हली रही आहे। यूक्रेन तकरार ओचितो शुरू न थियो, पर उहो सालनि ते ॿधल पॉलिसियुनि जो नतीजो आहे, जंहिं में नेटो जे वसी उन जो बुनियाद सबबु बणियो आहे। रूस केतिराई भेरा ओलह मुल्कनि खे सिक्योरिटी जे मुतबादिल निज़ाम जी आछ कई, पर उन खे नज़रअंदाज़ कयो वियो। रूसी परॾेही वज़ीर सरगई लारूफ जो बयानु। अमेरिका सां ॻाल्हियुनि में कुझु अॻ भराई थी आहे, पर अञा बि घणो फ़ासिलो आहे। ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़िर कालीबाफ़ जो बयानु। चयाईं अमेरिका पारां नाकाबंदीअ जो ऐलान हिकु बेवक़ूफ़ाणो ऐं जाहिलाणो फ़ैसिलो आहे। ॿिया मुल्क सामूंडी लंघ हुर्मज़ तां गुज़रनि ऐं ईरान न गुज़रे, इहो नामुमकिन आहे। अमेरिकी माइन स्वेपर पंहिंजे पोज़ीशन तां अॻिते न वधनि, ॿी सूरत में फायरिंग कंदासीं। ईरान जे हदुनि में अमेरिकी F-35 जंगी जहाज़नि खे निशानो बणाइण मामूली ॻाल्हि नाहे। जंग दौरान दुश्मन जा 170 खां 180 ड्रोन निशानो बणाया आहिनि। ईरान सां ॻाल्हियुनि में अॻ भराई थी सघे थी। असां पाकिस्तान में ईरान सां वधीक ॻाल्हियुनि जा मुंतज़िर आहियूं। व्हाइट हाउस उहिदेदार जो अमेरिकी अख़बार खे इंटरव्यू। इसराइली उहिदेदार जो चवणु आहे त जंग बंदी ख़तमु थियण ते इसराइल ऐं अमेरिका ईरान ते हमले लाइ तयारु आहे। ईरान में इम्कानी हदफ़नि जी नई लिस्ट तयारु करे वरिती आहे। मिलिट्री इंटेलिजेंस ईरान जी सूरतहाल ते नज़र रखी वेठी आहे। ईरान जा तवानाई ठिकाणा बि इम्कानी हदफ़नि में शामिल आहिनि। अमेरिका सां ॿीहर ॻाल्हियुनि जी तारीख़ उन वक़्तु ॾेई सघिजे थी जॾहिं
ॿई मुल्क गॾियल फ्रेमवर्क ते मुतफ़िक़ नथा थियनि। ईरान जे नाइब परॾेही वज़ीर सईद ख़तीबज़ादे जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ॻाल्हियुनि में काफ़ी अॻ भराई थी हुई, पर अमेरिका हद खां वधीक मुतालबा रखी छॾिया ऐं इहा ॻाल्हि मुआहिदो न करण जो सबबु बणी। ईरान ते मढ़ियल जंग ॿीहर शुरू कई वई त इहा आलमी जंग में तब्दील थी वेंदी ऐं हिन महीने तयारु कयल मिज़ाइलनि सां जवाबु ॾिनो वेंदो। ईरानी फ़ौज जे ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रज़ा जो बयानु। संदसि चवणु आहे त अमेरिका कंहिं बि सूरत में ईरान जे मिज़ाइल ठाहिण वारनि सलाहियतुनि खे रोके नथो सघे। अमेरिका आलमी समुंडनि में ईरानी ऑयल टैंकर्स ऐं वापारी जहाज़नि ते कब्ज़े जी तयारी करे रहियो आहे। अमेरिकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट में चयो वियो आहे त अमेरिका उन्हनि क़दमनि सां ईरान ते दबाउ विझणु चाहे थो त जीअं हुर्मुज़ लंघ खे खोले छॾे ऐं पंहिंजे एटमी प्रोग्राम ते अमेरिका खे रियायतूं ॾिए। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि हैदराबाद में पाणीअ जे मनसूबे ते इजलास। हैदराबाद में वाटर ट्रीटमेंट प्लांट लाइ 22 एकड़ ज़मीन जी मंज़ूरी। वॾे वज़ीर वाटर ट्रीटमेंट प्लांट मनसूबे ते बिना देर अमल दरामद जी हिदायत करे छॾी। पाणीअ जे निज़ाम खे बहितर बणाइण जे फ़ौरी ज़रूरत ते ज़ोर भरियो आहे। वाटर ट्रीटमेंट प्लांट मनसूबे ते बर वक़्तु अमल दरामद यकीनी बणाए वञे। वॾे वज़ीर जो हुकुम। वाटर ट्रीटमेंट प्लांट कासिमाबाद में पाणीअ जी फ़राहमी बहितर बणाइण जो मनसूबो आहे। हैदराबाद में 6 MGD वाटर ट्रीटमेंट प्लांट तामीर कयो वेंदो। वाटर ट्रीटमेंट प्लांट मनसूबे सां पाणीअ जी खोट ते कंट्रोल करण में मदद मिलंदी। आबपाशी वारे वज़ीर ॼाम ख़ान शोरो जी इजलास में ब्रीफिंग। वॾे वज़ीर जो चवणु आहे त असांजो मक़सदु समूरनि शहरनि खे पाणीअ जी सहूलियत फ़राहम करणु आहे। अवाम खे सिहतमंद ऐं साफ़ पीअण जो पाणी फ़राहम करणु अवलीन तरजीह आहे। हैदराबाद में पाणी साफ़ करण जी सलाहियत में निमाया इज़ाफ़ो थींदो। घोटकी ज़िले सां लाॻापियल मुख़्तलिफ़ बरादरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरारनि जे निबेरे लाइ जरगो अॼु ॿिए ॾींहुं बि सखर में जारी। सरदार अली गौहर ख़ान महर ऐं सरदार इब्राहिम ख़ान जतोईअ जे सरपंचीअ हेठि जरगे में झेड़ींदड़ धुरिन शर धूंदो सोलंगी कोश ऐं तुर्त बिरादरनि जा बयान कलम बंदि कया पिया वञनि। गुज़िरियल ॾींहुं शर भट्टा सीलरा बिरादरनि जे मारिजी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि जा तफ़सील वठी बयान रिकॉर्ड कया विया हुआ। बिरादरनि जा सरदार ऐं चङा मुड़ुस बि वॾे अंग में शरीक हुआ। झेड़ींदड़ धुरनि खे कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खां बचण लाइ अलॻि अलॻि पिंडालनि में विहारियो वियो हो। सिक्योरिटी वधाई वई। सर्किट हाउस जे चौधारी पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई। खूनी तकरारनि में हिन वक़्त ताईं मजमूई तौरु 108 ॼणा हयाती विॼाए वेठा आहिनि। 145 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन में घर अंदरि फायरिंग। माउ ऐं संदसि 2 पुट क़तल। सईदाबाद थाणे जी हद नेविल कॉलोनी में मारिजी वियल औरत जी सुञाणप सुमैया ज़ाल शौकत 14 वरहनि जे शमरोज़ ऐं 12 वरहनि जे महरोज़ नालनि सां थी। शुरूआती जांच मूजिबि औरत पंहिंजे ॿारनि सां नेविल कॉलोनी में रहंदी हुई। उन्हनि जो तालुक़ बहावलपुर सां ॿुधायो पियो वञे। पुलिस पारां वाक़िए जी वधीक जांच जारी। गुलशन मेमार वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। 4 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में जलाल वफ़द अशरफ ऐं महरान गुल शामिल। मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं मोरे जे नूरानी कॉलोनी में घर ते हथियारबंदनि जो हमिलो। 1 ॼणो ज़ख़्मी। 2 नीगरियूं मुबैना अग़वा। माछी बिरादरीअ जे माण्हुनि घर ते हमिलो करे ज़ख़्मी करे 2 छोकिरियूं खणी विया आहिनि। अज़ीज़ुल्लाह भुट्टो जो इल्ज़ाम। मोरो पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ नवाबशायर मुंतक़िल कयो।